किथे गुम हुई जॾहिं त मुराद वारा तोखे ॻोल्हींदा वञनि पिया ऐं तूं त चई वएं त मां मुराद जे कम सां वञा थो। भाउ मूंखे पंहिंजो कमु हुयो, मां हुन सां निकितो वियुसि। असां दुश्मननि जे घेरे में आहियूं। तुंहिंजो राति जो अकेले निकिरणु ख़तरे खां ख़ाली न आहे। पंहिंजो ख़्यालु रखंदो कर पुटु। हिन सॼे घर जो भार तुंहिंजे मथां आहे। जेकॾहिं अलाह न करे तोखे कुझु थी पियो न त असां ज़िंदा कोन बचंदासीं। ऐं हिन घर खे बचाइण लाइ त ॾींहुं राति रुलंदो रहां थो। मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे त मुंहिंजे हिन घर ते दुश्मननि जी नज़र बि न पवे। असांखे कुझु थी पियो त ख़ैरु आहे। तूं हिन घर जो आख़िरी सहारो आहीं। जेकॾहिं तोखे कुझु थी पियो त हीउ घर ई बर्बादु थी वेंदो। भाउ तव्हां परेशान न थियो, मां हिन घर खे बर्बादु थियणु न ॾींदुसि। हिन घर जो ख़ुशू पुटु तोसां जुड़ियल आहिनि। तूं ख़ुशि आहे त असां बि ख़ुशि आहियूं। इन करे चवां थी त राति जो घर खां ॿाहिरि न निकिरंदो कर। जेकॾहिं न तोखे को अहिड़ो ज़रूरी कमु थी पए पंहिंजे सोटनि मां कंहिं हिक खे साणु वठी वेंदो कर पुटु। अकेलो न वेंदो कर पुटु। इहो तुंहिंजे लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। ठीकु आहे, मां ॿीहर कोशिशि कंदुसि त अकेलो न निकिरां। ॻोठ खां ॿाहिरि जेकॾहिं को तोखे नंढो वॾो कमु थी पवे न त असांखे ॿुधाईंदो करे। मां पाण वेंदुसि या अदा खे मोकिलींदुसि। पुटु जेकॾहिं हिन घर जी ज़िमेवारी खे सम्झे थो न त पोइ ॿीहर अहिड़ी लापरवाही न कजांइ। जेको मां रहसन वारनि जो रवैयो ॾिसो थो, उन्हनि जो सॼो ध्यानु मंसूर ख़ान ॾे आहे। ऐं हा बचे थो उमंदो मुराद जो हर क़दम हिन धरतीअ जे मथां न मुंहिंजे सीने जे मथां कढे थो। जेसि ताईं न ओगे उठ खे मौत जी निंड न सुम्हारींदुसि तेसि ताईं मूंखे सुकून हरगिज़ न ईंदो। पोइ जेको तव्हांजो हुकुम हुजे बाबा साईं। मनठार राति बीरल ऐं तोते खे हिते घुराए वठि। उन्हनि जे मथां कंहिंजो शक बि न वेंदो। उन्हनि खे मुराद जे पोयों बछड़ो ई पवंदो। छा था सम्झो बाबा साईं? मुराद जहिड़े देह खे हिलटाइण में कामयाबु थींदा? आसरो त रहसन में हुयो, पर रहसन में को बूटो न ॿारियो। उनजो रुख मंसूर ख़ान जे तरफ़ थियो त पोइ छा असीं हथ ते रखी ईअं वेही रहंदासीं ऐं उनखे आज़ादु छॾे ॾींदासीं? बाबा साईं, मुराद खे मराइण लाइ कोई मज़बूत माण्हू घुराइणा पवंदा। घटि त मीरल ऐं तोतो बि मुराद सां न कंदा। हू बि बहितरीन तोपजी हन। दीद पवंदे ई पनी लाईंदसि। बाबा साईं में एतिरो दम सम्झो था जो उन्हनि खे हिते घुरायो था। मनठार हेॾा बाबा मुराद वारनि वटि ॾिठो वियो आहे। पक्का शाहिद ऐं सबूत आहिनि। इहो कमु कमदार जे हवाले करो, पर मां पंहिंजे तरफ़ां कोशिशि कंदुसि। बिल्कुलु इन कम लाइ कमदार बहितरीन माण्हू आहे। असुल बंभोर खे बाहि ॾेई छॾींदो। बाहि मूंखे त ख़ौफ़ आहे त हिननि मुंहिंजी न्याणीअ खे मारे किथे दफ़न न करे छॾियो आहे। कुंज हितां निकिरी वई आहे। तूं एॾो ख़ौफ़ न कर त किथे हुनखे मारे विधो हूंदो। जेकॾहिं न गुम थी वई आहे त ख़ुदा कंदो सॼी ज़िंदगी हिननि खे हथी कोन ईंदी। छा तूं कुंज खां सवाइ हिते ख़ुशि रही सघंदी आहे? न्याणीअ खां सवाइ हिकु पल बि जीअणु मुश्किल आहे, पर हिते ईंदी त मारी वेंदी। जे हिननि खे न मिलंदी त दिलि में इहा उमेद हूंदी त न्याणी मुंहिंजी किथे ज़िंदा आहे। जेकॾहिं तोखे न्याणीअ जो ख़्यालु हुजे हा त हू कॾहिं बि अहिड़ो क़दम न खणे हा। मां त हिते आई हुयसि त तूं मूंखे तसली ॾींदीअ, पर तूं त ताननि ऐं तुनकनि ते लही आई आहीं। मां तोखे ताना नथी ॾियां, इहा मां ॻाल्हि तोखे हक़ीक़त थी कयां जेका तो असां सभिनि खां लिकाए रखी। कहिड़ी हक़ीक़त? ऐं तूं चवणु छा थी चाहीं? तो इहो ई सोचियो हूंदो त तुंहिंजी छोकिरी तो निकिरी महलनि में राज कंदी वञी, पर शायदि तोखे इहा ख़बर न हुई त असांजा मर्द केतिरा ज़िदी आहिनि। कुंजे खे हाणे ज़िंदा छॾींदा? मुंहिंजी न्याणीअ जी जेतिरी हयाती हूंदी ओतिरी ई जीअंदी। बाक़ी तूं त पंहिंजी पूरी कोशिशि कंदीअ त हुनजो हिन घर में लाश ई अचे। मां कोशिशि कान कंदासीं, पर छोकिरी तुंहिंजी उहो क़दम खणी वेठी आहे। हाणे हुनखे कोई बि नथो बचाए सघे। रब जी ज़ात महिरबान आहे। ज़िंदगी ऐं मौत अलाह जे हथ में आहे। जेकॾहिं मालिक चाहियो न त उनजे वार खे बि कोई तौर नथो ॾेई सघे। बाक़ी दुश्मन भले केॾियूं बि खॾूं कोटे। तूं हिते तुंहिंजो कमु अञा मुकमिल नाहे थियो? सारो मुंहिंजो कमु थी चुको आहे ऐं मां समूरी जांच करे आयो। कहिड़ी तो जांच कई आहे ऐं कहिड़ी रिपोर्ट तो तयारु कई आहे? सर न सिर्फ़ु शहरनि में पर ॻोठनि में बि मंसूर जी शोहरत ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। जेकॾहिं तव्हां हुन जे मथां काबू न पातो न
हू अञा वधीक ख़तरनाक थी वेंदो। तो जेका बि मंसूर खान जे ख़िलाफ़ फाइल तयारु कई आहे उहा हेॾे कर। सरहद हिन वक़्तु कहिड़ा कहिड़ा माण्हू मंसूर जे हिक इशारे ते सिर ॾियण जे लाइ तयारु आहिनि। उन्हनि सभिनी जा नाला ऐं एड्रेस हिन फाइल में मौजूदु आहिनि। फ़िलहालु तूं पाण खे हिते ज़ाहिर न कर ऐं कुझु ॾींहुं फ़िलहालु साइड ते हलियो वञ। पहिरें मां हिन फाइल खे स्टडी कयां किथे का कोताही रहियल त नाहे। पोइ थी सघे थो त मां तोखे इन मिशन ते ॿीहर रवानो कयां। जेकॾहिं मूंखे मुकमिल ॼाण मिली वई त तोखे ॿियो कमु ॾिनो वेंदो। ओके सर, जेको तव्हांजो हुकुम। त हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में विहारे छॾ त असांजा वॾे मां वॾा दुश्मन रहज़न वारा न आहिनि, पर असांजो वॾे मां वॾो दुश्मन जेको आहे न उहो शाहनवाज़ खान आहे। सम्झा थो सोटर। जेकॾहिं सम्झींदो न त पोइ मुंहिंजी हीअ ॻाल्हि बि सम्झी छॾ त हू रुॻो असांजी कमज़ोरीअ जी तलाश में न। जेकॾहिं असांजी का बि कमज़ोरी उन्हनि जे हथ में अची वई न त पोइ हू असांखे झुकाइण में देरी न कंदा। सोटर मुंहिंजे तरफ़ां उन्हनि खे का बि कमज़ोरी हथ न ईंदी। सिर्फ़ु मूं तोखे अकेले घुमंदे न आहे ॾिठो, मां चाचा वारनि खे बि शहर ॾे वेंदे ॾिठो आहे। सोटर घर जो वखर वठण जे लाइ वेंदा हूंदा। इहो कमु त तव्हां कंहिं बि ॻोठ वारे खां कराए सघो था, उन लाइ लाज़िम न आहे त तव्हां पाण वञो। सोटर उन्हनि जे ख़ौफ़ खां ॻोठ खां ॿाहिरि निकिरण छॾे त कोन ॾींदासीं न। जेकॾहिं उन्हनि जो ख़ौफ़ मुंहिंजी दिलि में हुजे हा न त मां उन्हनि जे घर में घिड़ी अधीअ खे वापसि कोन वठी अचां, न ई वरी शाहनवाज़ खान जी औताक में दाख़िल थी उन सां पंहिंजो हिसाब सिधो कयां हा। सौट राज़न वारा असांजी ताड़ में आहिनि। जेकॾहिं असां मां केर बि उन्हनि खे हथु आयो त उनखे अॻुवा कंदे देरि न कंदा। हा सोडल, उहो असांजी कमज़ोरी खे हथु कंदा ऐं पोइ उन कमज़ोरी जे आधार ते अधीअ खे वापसि कराइण जी कोशिशि कंदा। इन करे मां तोखे आगाह थो करे छॾियां त अहिड़ो जेकॾहिं वक़्तु अची वञे न त पंहिंजे मौत खे तरजीह ॾींदासीं, पर अधीअ खे वापसि कोन कंदुसि। उन करे चवांव थो त पंहिंजो ख़्यालु रखिजो जीअं असांजी का बि कमज़ोरी उन्हनि जे हथ में न अचे। बेफ़िक्र रहो सोटर, असां तरफ़ां तव्हांखे का बि परेशानी न थींदी जेका तव्हांखे तकलीफ़ ॾे। आख़िर कितड़ शींहं जे ख़ुफ़ा में अची वियो। केरु गिदड़ केरु शींहं आहे, उहो वक़्तु ज़ाहिर करे चुको आहे। ज़बान बंदि रख, कमी न के चाह जा। न इन चितमरे के मारे करे असां पंहिंजे कुलनि ते बाप खणण नथा चाहियूं। असांजो असुल शिकार मुराद आहे। मुराद तव्हां सभिनि खां ॾाढो आहे, न हू तव्हांजे हथ में अचण वारो आहे जंहिंजे पेरनि में तूं अॼु किरियो आहे। तमामु जल्द मुराद खे बि हिन पेरनि में ॾिसंदे। हुकुम कयो अदा, हिन गिदड़ जो छा कयूं? इनखे कमरे में बंदि करे छॾियो। ॾिसूं था त हाणे मुराद वारा कॾहिं हिन जी मालिकी था कनि। छोट ही निंधण को ऐं घर जो वधियल भाती आहे। छा था सम्झो त मुराद वारा हिन जी पोइवारी कंदा? कुझु ॾींहुं ॾिसूं था, जेकॾहिं हिन जी मालिकी कनि था त ठीकु आहे, न त पोइ कयूं था पूरो। हिनखे मारे न ठाराना। ॾिसूं था त मुराद वटि वॾनि जो केतिरो एतिराम आहे, या त उन्हनि जे घर में ही वधियल भाती आहे। वञो वठी बंदि कयो तुंहिंजे वारे में त यार खे बि ख़बर पवे त केतिरो बालो पियो आहे। मां चाहियां थो त कीअं बि करे राज़न ऐं मुराद वारनि जे विच में इहा दुश्मनी ख़तमु करे। हिन वक़्तु तव्हां पाण रहज़न वारनि जी दुश्मनीअ जे वर चढ़ी विया आहियो। पोइ उन्हनि जे विच में दुश्मनीअ खे तव्हां कीअं ख़तमु कराए सघंदो? मां सोचां थो त मां राज़न वारनि ॾे हली वेंदुसि त मुंहिंजे ईअं करण सां उन्हनि जी कुझु कावड़ घटि थी। बाबा, इहा तव्हांजी सोच आहे, हू मुख़्तलिफ़ सोच जा मालिक आहिनि। सोच सभिनी जी हिकु ई हूंदी आहे, हर कंहिंखे पंहिंजी अना मारींदी आहे। कोई बि कंहिंजे साम्हूं झुकणु न चाहींदो। पर जेकॾहिं तव्हां कंहिंखे पंहिंजो करणु चाहियो था त उन जे अॻियां पंहिंजी अना ऐं किरोध खे तव्हांखे मारणु घुरिजे। कोशिशि करे ॾिसो बाबा, पर मूंखे नथो लॻे
त तव्हां रज़न वारनि खे मञाइण में कामयाबु वेंदो। हीअं रज़न वारा मीर शाहनवाज़ ख़ान जे इशारे ते हलनि पिया। मूंखे ख़बर आहे त इहो मीर जाफ़र कॾहिं बि ईअं न चाहींदो त मां हितां जी ज़ाती दुश्मनियूं ख़तमु कराइण में कामयाबु वञा ऐं हितां जा माण्हू पंहिंजे ज़ाती मफ़ाद मां ॿाहिरि निकिरी के क़ौमी शऊर में अचनि। ऐं जेकॾहिं असां ईअं करण में कामयाबु हुआसीं त पोइ हिन जो वॾे में वॾो नुक़सानु हिन मीर जाफ़र खे ई थी वियो। बाबा जेकॾहिं पाण हुन तरफ़ हलियासीं न त तव्हांखे उहो नुक़सान बि पहुचाए सघनि था। मां हिन ॻाल्हि जी मुखाफ़त कयां थो हैदर, असांजा सिंधी केॾा बि ज़ालिम छो न हुजनि पर तॾहिं ते लड़ी आयल जी इज़त कंदा आहिनि, पर इन शर्त ते त असांखे पंहिंजी किरोध ऐं अना खे ख़तमु करे उन्हनि लाइ हली वञिणो पवंदो, पोइ त उहो असांखे भलीकार कयूं था न। हैदर तूं तयारी करे छॾ, असां केॾी महिल कहिड़ी टाइम बि रज़न वारो न ईंदासीं। ठीकु आहे बाबा। हा बोल सब्जियूं है न, मूंखे करिणो छा आहे? समझीस बाबा साईं समझीस, मूंखे मुराद जे लोड़े खे बाहि ॾियणी आहे ऐं हेॾा मच मचाइणा आहिनि जो रज़न वारनि खे नज़र अचनि। वाह मोलू, तूं त को वॾो समझदार आहे। पोइ देरि छा जी आहे, राति इहो कमु करे ॾेखार। उहो त ठीकु आहे बाबा, पर मुराद वॾो ख़तरनाक माण्हू आहे, जेकॾहिं न उनखे ख़बर पई त इहो मच मुंहिंजो मचायल आहे मूंखे त घर में जी जूता ठोकींदो। मां बि त इहो ई चाहियां थो त हू तो में हथ विझे। मूं में न बाबा साईं हथ विझंदा त मूंखे त उॾेड़े छॾींदा, पोइ मुंहिंजा इहे तव्हांखे बदख्या बि नज़र कोन ईंदा त गॾिजी थो किथां। इहो मिड़े ख़ैरु आहे न। तूं घबराए न मोलू, कुझु न थींदो। जे हुननि तुंहिंजे तरफ़ सिर्फ़ु चिताए ॾिठो त मां हुननि जा दोड़ा ई कढी चाहींदुसि। ठीकु आहे बाबा, मां तव्हांजे भरवसे ते इहो कमु कयां थो, पर बाबा साईं मुंहिंजी पारे अथव ईअं न थिए जो हू मुंहिंजा नत बुल चई कपे छॾनि, पोइ तव्हां मुंहिंजी माप जो पानो ॻोल्हींदा वठो। मंठार तूं कीअं पियो चईं त कमदार वॾो दिलेर आहे, हिन जो त उन्हनि खां साह थो वञे। बाबा साईं कमदार वॾो दिलेर आहे, ॾे पूजियूं मंठार ॾे। मुराद माण्हू न आहे पर ढोर आहे, हुनजी दब त रेस बि। घणी ॾियारी न, हलो जेको कमु चयो थी मां उहो कर वञी। वञा थो बाबा साईं वञा थो। मुराद हिननि खे बख़्श कोन कयो, वरी मूंखे कंदो। चाचे खे किथां खंबे खणी आ? छा ख़बर आहे रस्ते खां। केरु हुया? मिठाण ठारो ककर। चाचा सां विड़िया त न? उते त कोन विड़िया, बाक़ी मूंखे ख़बर न आहे। जिन ॻाल्हि जो ख़ौफ़ हो उहो ई थियो। ककर चए पियो त मुराद खे चइजांइ पंहिंजी टोपी कच्छ में खणी त पोइ अचे, पोइ इन अमरा खे ज़िंदा छॾींदासीं। हाणे वञ तूं वञ। सोडल खे बार बार सम्झाइण खां पोइ बि लापरवाही करण खां न मुड़ियो। अदाऊ हाणे त पंहिंजी हर ॻाल्हि मञाईंदा। ही जेको कुझु थिए थो न, इन शाहनवाज़ ख़ान जे चवण ते थिए पियो। हू पंहिंजी बेइज़तीअ जो पलांदो वठणु थो चाहे। अदा जेकॾहिं असां राज़न वारनि जा शर्त न मञियासीं न त हू चाचा खे उॾेड़े छॾींदा, घटि भेड़ो करे छॾींदा। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त हू चाचा खे जेरो पाल छॾींदा, हुनजो असांखे लाश बि मिलंदो। पहिरियां त वञी सोडल खे वठी अचो त मां हुन खां इहो पुछां, जेको हर हर चए पियो त मुंहिंजे तरफ़ां तव्हां मुतमिन रहो, हुन खां इहो पुछां त तो आख़िरी इहा लापरवाही छो कई? वञ पीरल, वञी सोडल खे वठी अच। ठीकु आहे अदा। वञ वञ। सर एहसान साहब कुछ गिरफ़्तारियूं करणियूं आहिनि, पर एॾी ख़ामोशी सां इहे गिरफ़्तारियूं थी वञनि त जी मंसूर खान जे मलाइकनि खे बि ख़बर न पवे त उन जा साथी असां गिरफ़्तार कया। छा सर इहो मथां खां ऑर्डर आहे? जेको चयो आहे उहो कयो। अचे ही फाइल वठो। हाँ सर सम्झी वियुसि। हिन फाइल में जन जा नाला सर फ़हरिस्त आहिनि, उतां खां शुरू कयो। जेका बि गिरफ़्तारी थिए उनखे गुम करे छॾियो, का बि गिरफ़्तारी ज़ाहिर थियण न घुरिजे। मूं मूंखे पहिरें चयो त मंसूर खान ख़तरो बणिजंदो थो वञे। हू को बि असां लाइ ख़तरो पैदा नथो करे सघे। हुन असांजी डर ऐं सबुर जो फ़ाइदो खयो आहे, पर हाणे मंसूर खान खे कानून जी ताक़त ॾेखारणी पवंदी।
ओके सर सम्झी वियुसि त मूंखे हाणे छा करिणो आहे? उन्हनि खे गिरफ़्तार करियो ऐं कानून जो पादर ॾेखारियो। जेसीं ताईं लिखी न ॾियनि ऐं पार्टी खां बेदख़ल थी वञी पंहिंजो रोज़गार न कनि तेसि ताईं उन्हनि मां हथु न कढो। ईअं ई कबो। तव्हां तमामु जल्द मंसूर खान जा सभु साथी गुम ॾिसंदो। कमु पूरी होशियारी सां थियणु घुरिजे। उन्हनि जी गिरफ़्तारी जी ख़बर कंहिंखे बि न पवणु घुरिजे। बाबा चाचा किथे आहे? पुट ख़ैर त आहे? बाबा मूं पुछो चाचा किथे आहे? उनखे त मूं सामान वठण लाइ शहर मोकिलियो। बाबा तव्हांखे केतिरा दफ़ा मूं चयो त सामान खुटी वञे त मूंखे ॿुधाइजो। छा थियो आहे पुट? चाचा खमजी वियो आहे मां। हुनखे ककर वारा बधी खणी विया आहिनि। इहा तोसां कंहिं ॻाल्हि कई पुट? मथां कूड़ा अफ़वाह हुजनि। अकबर ॻाल्हि कई बाबा। चाचा उन सां गॾु हो। हाणे छा थींदो पुट? छा वरी छा थींदे? चाचा जे लाइ हाणे कफ़न वठिणो पवंदो। मालिक साईं अदा जे सिर खां ख़ैर कंदो। तूं इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं करीं पियो? आलम अहिड़नि दुश्मननि जे वर चढ़ी वियो आहे क़ाइमा जंहिं मां रहम जी उमेद ई न आहे। हाणे तूं ॿुधाए त ख़ैर कीअं थींदो? अमा उहो हाणे गुलपरी जी वापसी जी घुर कंदा। मुराद गुलपरी खे कॾहिं बि वापसि कोन कंदो। बाबा चाचा खे हाणे मोह सहायो छो त असांजा दुश्मन एतिरा त कमज़ोर आहिनि जो उन्हनि मां कंहिं बि रहम जी उमेद नथी रखी सघिजे। ऐं ॿियो त जेकॾहिं असां सोट मुराद ते ज़ोर ॾिनो त उहो चाचा आलम खे छॾाए उहो बि तो सोट असांजी कीचीअ में हथु विझंदो। इहे घर में बेरोज़गार थी वेही रहियासीं त बुख मरंदासीं। बाबा अदा मिठू थोरो घणो कमु कंदो हुयो। मां जीअं ई कराची खां मोटी आयो आहे हाणे अदा मिठू बि अची घर वेठो आहे। तूं वांदो वेठो आहीं ऐं अदा मिठू तुंहिंजे साड़ खां ई घर में वांदो वेठो आहे। हाणे जेसिताईं तूं कम ते न वेंदे न तेसिताईं अदा मिठू बि कम ते न वेंदो। तव्हां बाबा जे चवण में हुजो आहे न त कुर्ब सां वञी कमु कयो आहे त बाबा तव्हांखे पादर छो हणे आहे? अदी बाबा जी जी में जीत मिलाई वेठा आहियूं। बाक़ी कमु नथो पुॼे त पोइ छा कयूं? हर माण्हू ईअं ई चाहींदो आहे त कमु न कयूं, घर वेठे पैसनि जी बरसाति थिए। पर ईअं न थींदो पुट। ज़िंदा रहण लाइ हथ पेर हणणा ई पवंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजो पेट नथा भरे सघो त थोरो सोचियो त शादी खां पोइ तव्हांजो छा थींदो, तव्हांजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी। सुभाणे तव्हांजा ॿार थींदा ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल तव्हां कीअं संवारींदो। बाबा जॾहिं शादी कयमि न पोइ सोचींदुसि फ़िलहालु अदा ख़ुदि वॾो आहे, पहिरियां हिन जी शादी थींदी, कम जो बि ही सोचे। बाबा हाणे ॿुधाए त हिननि जो छा कंदे? मां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुको आहियां। हाणे ही ॼाणनि त हिननि जो कमु। मूं ख़बर ॿुधी आहे त ककर वारनि जी भेण खे अगवा करण में मुराद वारनि जा हथ आहिनि। तो एॾी पक सां कीअं चई सघे थो मौलो? उन्हनि जी छोरी गुम थी आहे, छा थी आहे तोखे ख़बर कोन्हे? बोलू न छोकिरीअ खे हुनजे माइटनि मारे छॾियो आहे। इहा तोसां कंहिं ॻाल्हि कई? इहे अफ़वाह ॿुधा आहीं। इहे सकड़ा कूड़ आहिनि। छोरी मुराद वारनि वटां। इहा अजाई बकवास आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। चेक करे छोकिरी उतां न निकिती न त मां पंहिंजी दाढ़ी कूड़ाईंदुसि। केरु दाढ़ी त कान्हे भई मां पंहिंजो मथो कूड़ाए सघां थो ऐं जेको जेतिरी शर्त रखंदो मां ओतिरी रखंदुसि। त वरी ख़ैरु आहे न। आलम खे रज़न वारा ॿधी खणी विया आहिनि। हाणे तुंहिंजी वापसीअ जी घुर कंदा। न भाॼाई मां वापसि कॾहिं बि न वेंदसि। जे तूं वापसि न वेंदीअ न तो आलम खे ज़िंदा कोन छॾींदा। जेकर मां हितां वापसि वेंदसि त मां बि मारी वेंदसि। जिंदा त हाणे हू बि मूंखे नाहिनि छॾण वारा। पोइ छा चाचा आलम जी ज़िंदगी बचाइण लाइ मुंहिंजी ज़िंदगी जो नज़रानो ॾिनो वेंदो? आख़िरी फ़ैसिलो त उहो ई हलंदो जेको मुराद कंदो। मूंखे पूरी पक आहे त अदा मूंखे मौत जी तरफ़ न धिकींदो। सोढल ऐं हुनजो पीउ मुराद जे मथां पूरो ज़ोर रखंदा त हू आलम खे मोटाए। जॾहिं चाचा आलम खे पूरे माहौल जी ख़बर हुई त पोइ हुनखे शहर वञण जी कहिड़ी ज़रूरत हुई? ग़लती त आलम जी आहे पर हुनखे त कोन ॾिसंदा ऐं उन्हनि खे बचाइण जी कोशिशि कई वेंदी। भले ॻाल्हियूं कयूं वञनि, भले फ़ैसिलो वारियो वञे, पर मां हिन घर मां कॾहिं बि न वेंदसि। ऐं जेकॾहिं कंहिं ज़िद बि कई न त मुंहिंजो हिन घर मां लाश वेंदो। मालिक साईं तुंहिंजे सिर ॾांहुं ख़ैर करे, पर मां बि नथी चाहियां त तूं होॾां वञ। पर मर्दनि जे आॾो असांजी त हिकु बि कान हलंदी। उन लाइ मां बि तुंहिंजी का मदद नथी करे सघां। जने कदम सां अञा दुश्मनी वधंदियूं, घटि कोन थींदियूं। बाक़ी तूं छा चाहीं थी त मां गुलनि जा हार खणी वञी दुश्मन जी ॻिची में विझी उनखां माफ़ी वठां? मथो थियो थी ख़राब। पहिरियां हिक ॿिए जा घणा मुड़ुस मारे चुका आहियो, हाणे थोरो हथु हल्को रखो। जेकॾहिं दुश्मनी जी बाहि भड़की न त असांजा घर क़ब्रिस्तान थी वेंदा। क़ब्रिस्तान हाणे दुश्मननि जा घर थींदा। जेकॾहिं उन्हनि खे पंहिंजूं ज़िंदगियूं बचाइणियूं आहिनि न
पोइ ककर जी ज़ाल खे उन्हनि खे वापसि करिणो ई पवंदो। जेकॾहिं मुराद ईअं नथो करे त पोइ हितां पोड़े जो लाश ई वेंदो। तव्हां इहो कदम खणंदव त छा हू माठ करे वेहंदा? असांजे मिट माइट में या पोड़े में हू हथ न विझंदा? छा मारण जी कोशिशि न कंदा? एॾो सख़्तु कदम हू नथा खणी सघनि। हाणे जेको सख़्तु कदम असां खणंदासीं। राज़न, इहा तुंहिंजी ग़लति फ़हमी आहे। तूं ज़ुल्म करे ऐं दुश्मन में रहम जी उमेद रखी। उन्हनि खां रहम जी उमेद कोन थो रखां, पर हू असां मां ख़ौफ़ज़दा आहिनि। असांजे ख़िलाफ़ु उन्हनि खे सख़्तु कदम खणण लाइ उन्हनि खे 1000 बार सोचणो पवंदो। छा इहो ठाव नथो थी सघे? मुंहिंजी ऐं मुराद जी ज़िंदगी में इहो ठाह नामुमकिन आहे। जेकॾहिं असांजी मौत खां पोइ असांजा नंढा ठही वञनि था त उहा ॻाल्हि अलॻि आहे। कोशिशि कंदव त हिन वक़्तु ठाह थी सघे थो। बार बार ठाह जी कोशिशि कई आहे, पर काई न काई धुर जे तरफ़ां दोखो मरे खे ई थिए थो। पुट ककर पहिरियां तूं मूंखे इहो ॿुधा त तव्हां आलम खे किथे लिखायो आहे? छो बाबा, हाणे तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? पंहिंजे हथनि जी ख़ारिश के लाइ अचां। ॿियनि सां पुरी कोन थो सघे, पर जेको वीचारो ॿधल आहे उन खे वञी तूं धका हणिजे। पहिरें तूं मूंखे इहो ॿुधा त वीचारो छा वेठो? हीअ असांजो दुश्मन आहे। दुश्मन आहे पर बदल त आहे न। अम्मा सही थी चवे, कंहिं बदल मथां हथ न आहे कणबो। तूं बदल मथां भले हथ न खण, मां हुनखे माफ़ न कंदुसि। हिकिड़ो सटको ॾींदोसांसि। तूं भले वञी हुनखे सटको ॾे, पर जेकॾहिं न सुभाणे मुराद वारा तोखे ॿधी खणी विया न त तोसां जेको हशर कंदा न, इहो तूं सोची सघीं थो। हीअ त माई मुंहिंजे पोयां पइजी वई आहे ऐं ॾींहुं राति डों थी घुरे त मुराद वारनि खे ॿधी खणी वञनि। बाक़ी हिक ॿिए जे मथां हथ वसूल न खणिजो, इहा तव्हांखे जान त खणे